हैदराबाद में शोधाए करबला की यादि में आज़ादारीअ जो सिलसिलो जारी आहे। शोधाए करबला जे चालीहे जे सिलसिले में हिन साल अरबेन मार्च यानी मिशी करण जूं तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि। हिन सिलसिले में कदमगाह मौला अलीअ जी मस्जिद अबुल फज़ल अब्बास जे पेश इमाम सैयद हैदर अब्बास ज़ैदी जी सदारत में कदमगाह मौला अलीअ ते अहले तशी तंज़ीमुनि ऐं रज़ाकारनि जी गॾिजाणी मुनक़िद कई वई। गॾिजाणी में ख़िताब कंदे सैयद हैदर अब्बास ज़ैदीअ चयो त अरबेन मार्च यानी मिशीअ लाइ हिन साल बि हैदराबाद में इंतज़ामात मुकमिल कया पिया वञनि, जॾहिं त बाईपास ऐं लिंक रोडनि समेत हैदराबाद जे समूरनि चौकनि चौराहनि इमाम बारगाहनि ऐं पिणनि में मौक़फ़ क़ाइमु कया वेंदा, जिते मिशी कंदड़ ज़ाइरीन खे न्याज़ नगर, थधे पाणी, सबील समेत रिहाइश ऐं ॿिया इंतज़ाम मुकमिल करण लाइ गॾिजाणियूं कयूं पियूं वञनि। जल्द समूरा इंतज़ाम मुकमिल कया वेंदा। हुन चयो त असां इंतिज़ामिया खे पिणु लिखत में ॾिनो आहे त मिशीअ जे सिक्योरिटी इंतज़ामनि लाइ ख़ुसूसी एहलकार मुक़ररु कया वञनि। सैयद हैदर अब्बास रिज़वी अहले तशी अॻवाननि रज़ाकारनि ते ज़ोर भरियो त ईरान ऐं इराक़ जियां पाकिस्तान में बि मिशीअ जे इज्तिमा खे कामयाबु बणाइण लाइ ज़ाइरीन जे हर मुमकिन सहूलियतूं फ़राहम करण लाइ समूरा इंतज़ाम मुकमिल कया वञनि। अरशद शाह, इबरत न्यूज़, हैदराबाद।